ठुलमा हाफिज़ आज़ाद सेंधड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में पाकिस्तान जी 7वीं आदमशुमारी के सिलसिले में अमले की अॼु डिजिटल एप्लीकेशन से अंग अखर गड करण वाली तकरीब जो इफ्तिताह किया वियो। डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख ॻाल्हाईंदे चयो त ही पहिरियों दफ़ो डिजिटल बुनियाद ते आदमशुमारी थी रही है, जंहिंमें अंग अखर गड करण वारी खे कंप्यूटर टैबलेट फराहम किया वेंदो ऐं पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स पारां ठहरायल सॉफ्टवेयर एप्लीकेशन इन टैबलेट में मौजूद हूंदी, जॾहिं त टी ट्रेनिंग सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिन में मल्टीमीडिया के ज़रिए जैकबाबाद के 3 तालुक़नि के समूरनि अमलनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख पाकिस्तान ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स तालीम खाते सिंध असिस्टेंट कमिश्नर मुख्तियारकार मीडिया ऐं उस्तादनि जो ख़ुसूसी शुक्रिया अदा कियो, जन जे जज़्बे सां ही इन कंप्यूटराइज़्ड ट्रेनिंग जो इफ्तिताह कियो। DC जैकबाबाद चयो त सही आदमशुमारी लाइ अमले जो सही तरबियत याफ़्ता हुजणु लाज़मी आहे। जेतिरी सुठी तरबियत हूंदी ओतिरो सुठी आदमशुमारी थी सघंदी। असां अंग अखरनि जी मालूमात जेकॾहिं बिल्कुलु ठीकु गॾु कंदासीं त असांजे मुल्क जे फ़ैसिला साज़ी तमामु बहितर थी सघंदी। उन मौक़े ते प्रिंसिपल सैयद मज़हर शाह, TEO ठुल मोहम्मद अयूब सरकी, हेड मास्टर मोहम्मद हनीफ़ सुमरो, मंसूर अहमद नूनारी, शफ़ीक नूनारी, अब्दुल सत्तार खोसो, अब्दुल्ला खोसो ऐं ॿियनि शिरकत कई।